के अपडेट कंदा हलूं त पीरगोट जे कच्चे में अलरा ऐं जतोई बिरादरी में हलंदड़ तकरार तां 4 ॼणा क़तल थी विया आहिनि। हथियारबंदनि फायरिंग करे धणी बख़्श अलरो, गोलण माजिद अलरो ऐं आज़म जतोई खे क़तल करे छॾियो। ॿिन्ही धुरनि में छिकताण हलंदड़ आहे। इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अफ़सोसनाक ख़बर जे हवाले सां त पीरगोट जे कच्चे में अलरा ऐं जतोई बिरादरी में हलंदड़ तकरार तां 4 ॼणा क़तल थी विया आहिनि। हथियारबंदनि फायरिंग करे धणी बख़्श अलरो, गोलण माजिद अलरो ऐं आज़म जतोई खे क़तल करे छॾियो। ॿिन्ही धुरनि में छिकताण हलंदड़ आहे। इतला बावजूद पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती। पीरगोट जे कच्चे में अलरा ऐं जतोई बिरादरी में हलंदड़ तकरार तां 4 ॼणा क़तल थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे पीरगोट खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सईद चनो। जी सईद, हिकु दफ़ो ॿीहर असांजे नाज़रीन खे अपडेट कजो त हिकु ॼणो वधीक क़तल थी वियो आहे। सईद, हिकु वधीक क़तल थी वियो आहे, हिन बाबति आगाह कजो। जी मां को ॿुधायां पीरगोट जे कच्चे वारे में हलंदड़ अलरा ऐं जतोई बिरादरी जो समाजी तकरार तां वधीक 3 ॼणा क़तल थी विया आहिनि। जंहिंमें 3 ॼणा अलरा ॿुधाया, 3 ॼणा अलरा आहिनि, हिकु ॼणो जतोई आहे जंहिंमें घणी बख़्श अलरो आहे, अमीर बख़्श अमीर अली जो पुटु आहे, गुलम अलरो आहे ऐं जो माजिद अलरो आहे। जेके 3 ॼणा क़तल थी विया। जंहिंमें चोथों ॼणो जेको ज़ख़्मी हो जतो आज़म जतोई जेको ज़ख़्मी उहो बि जेको आहे मौके ते जेको हिन वक़्तु जेको ज़ख़्म जा पूरो में असांखे हो थी विया। जंहिंमें हाणे हिन वक़्तु जेका टोटल माजी वधी 4 थिया। हिन वक़्तु जेको आहे इलाइक़े में समूरे में फायरिंग जो सिलसिलो हलंदो आहे। वधीक जानियूं ज़ाया थियण जो ख़दशो आहे, पर पुलिस हिन वक़्तु वाक़े वारे हंधि बि न पहुची आहे। इलाइक़े में समूरे में जेको ख़ौफ़ वारी सूरत छांइजी आहे। जी ठीकु आहे, सही तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।